अस्सलामुअलैकुम दोस्तों। अॼु जी वीडियो ठाहींदासीं तव्हांजे लाइ फाइवर जे हवाले सां ऐं थोरो फेसबुक जे हवाले सां। वीडियो खे शॉर्ट रखंदासीं ताकी तव्हां जेको आहे सो आसानी सां हिनखे ॾिसी सघो। हाणे हीअ मुंहिंजे साम्हूं फाइवर खुलियल आहे। कंहिं बि कम जे लाइ तव्हांखे पंहिंजे पाण खे यूनिक रखिणो पवंदो आहे, ॿियनि खां अलॻि रखिणो पवंदो आहे। हाणे हीअ तव्हां ॾिसो पिया, हिते मूं सर्च कयो आहे फाइवर ते वञी लोगो डिज़ाइन। हिते तव्हांखे 1,15,000 सर्विसिस अवेलेबल ॾेखारे। हाणे तव्हां पंहिंजे पाण खे हिन में यूनिक कीअं करे सघो था? तव्हां मूंखे पाण ॿुधायो, तव्हां 1,15,000 में जॾहिं पंहिंजी गिग ठाहींदव या पंहिंजी शॉप ठाहींदव आसान लफ़्ज़नि में, त छा तव्हां पहिरें नंबर ते अची सघो था? छो जो जेको बि हिननि में पहिरें पेज ते हूंदो तक़रीबन ऑर्डर उन खे ई मिलंदो। वधि में वधि सेकेंड पेज वारे खे मिली वेंदो जे तव्हां पंहिंजा रेट घटि रखंदव। हाणे पाण सर्च कयोसीं लोगो डिज़ाइन 1,15,000 सर्विसिस अवेलेबल। हाणे पाण थोरो हिनखे वधीक वधायूं था। हाणे ॾिसो, हिते मूं सर्च कयो आहे क्रिएटिव लोगो डिज़ाइन। क्रिएटिव लोगो डिज़ाइन में 86,000 सर्विसिस अवेलेबल आहे। हाणे 1,15,000 मां असां हिकदमि 86,000 ते अची वियासीं। ऑटोमेटिकली तव्हांजा चांसिस वधी विया, पर वरी बि 86,000 में तव्हांजा जॾहिं तव्हां न्यू ईंदव त एतिरा चांसिस कोन हूंदा। अञा असां वधीक हिनखे नैरो डाउन कयूं था, हिनखे अञा असां फिल्टर कयूं था। पहिरीं पाण सर्च कयोसीं क्रिएटिव लोगो डिज़ाइन। हाणे हिते असां सर्च कयो आहे क्रिएटिव लोगो। पर तव्हां हिते ॾिसो, हिते सिर्फ़ु 13,000 अचनि पिया। हिते जेकॾहिं तव्हां ॾिसंदव क्रिएटिव लोगो डिज़ाइन में त 86,000 सर्विसिस अवेलेबल आहिनि, ऐं हिते असां वञूं था त हीअ 13,400 कुझु अचनि पिया। पर तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हांजे लाइ हीअ आसान रहंदो 86,000 या हीअ 13,000? तव्हां हिनखे नैरो डाउन ईअं करे सघो था त तव्हां जॾहिं हिते सर्च कंदव, मूं हिते सर्च कयो लोगो, त हिते ख़ुदि ब ख़ुदि ही पंहिंजी हिकिड़ी रिकमेंडेशन असांखे ॿुधाईंदी। असां लोगो डिज़ाइन खे सर्च करे सघूं था, असां लोगो एनिमेशन खे सर्च करे सघूं था, असां लोगो मिनिमल खे सर्च करे सघूं था। हीअ सिर्फ़ु हिकिड़ो तव्हांजे लाइ ॾिसण जे लाइ तव्हां कीअं हिनखे जेको आहे सो फिल्टर करे सघो था। जल्दी जल्दी तव्हांखे थोरो फेसबुक जे बारे में ॿुधाए छॾियां। हाणे हीअ हिकिड़ो पेज आहे जेको मूं पहिरीं बि रिकमेंड कयो, पर तव्हां पाण बि सर्च करे सघो था। अहिड़ा कई ग्रुप मौजूदु आहिनि। तव्हां जॾहिं स्टार्ट कयो था कंहिं बि स्किल खां, त तव्हां ईज़ीली फेसबुक ते, जे तव्हां स्किल्ड पर्सन आहियो, त तव्हां ईज़ीली पंहिंजी सर्विसिस शुरू में फ्री में बि ॾेई सघो था माण्हुनि खे। छो जो इहा तव्हांजी इन्वेस्टमेंट आहे। जे तव्हांखे कंहिंखे फ्री में ॾींदव, तव्हांजो कमु कंहिंखे पसंदि अची वियो, त अॻिते हली उहो तव्हां खां पेड टास्क बि कराईंदो। हाणे हीअ ॾिसो, हीअ हिकिड़ो जेको आहे सो हिते पोस्ट लॻल आहे, नीड PHP एंड C# एक्सपर्ट पेड टास्क। हाणे हीअ फाइवर न आहे, ठीकु आहे। हिते सिर्फ़ु 3 कमेंट्स आहिनि, छो जो हीअ तमामु घणी स्किल्ड हिकिड़ी फील्ड आहे। हिते ट्यूटोरियल्स तव्हांखे आसानी सां अवेलेबल हूंदा, ठीकु आहे। तव्हांखे अहिड़ी का फील्ड चूज़ करणी आहे जेका तव्हांखे स्किल जे थ्रू तव्हांखे अर्निंग करे ॾे। जेसि तक तव्हां सिखंदव न, तव्हां हुनखे सेल नथा करे सघो। छो जो अॼुकल्ह जे दौर में विदाउट स्किल सेल करण वारा तमामु वधीक आहिनि। स्किल जेसि तक तव्हां वटि न हूंदो, तव्हां वटि पंहिंजो को हुनर न हूंदो, आसान लफ़्ज़नि में, तव्हां कंहिं शइ खे सेल नथा करे सघो। कम्युनिकेशन बि हिकिड़ो हुनर आहे। तव्हां कम्युनिकेटर सुठा आहियो, तव्हांजी कम्युनिकेशन स्किल सुठी आहे, तव्हांजो कम्युनिकेशन जो हुनर सुठो आहे, तव्हां उन्ही खे सेल करे बि ऐं कमु वठी सघो था। उहो साॻी कमु तव्हां कंहिं ॿिए खे ॾेई ऐं उन्ही जे थ्रू कमाई करे सघो था। दोस्तों, वरी इंशाल्लाह गॾु हूंदासीं। महिरबानी।